अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी सिंध जी लतीफ़ जी सिंधी बोली। दोस्तों, शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त मरी जीव त माणी जानब जो जमाल थिए हूंद हिलाल जे पंध इहा ई पारी। पाण अॼु ॻाल्हि ॿोल करियूं था पिया त जेका सो सिंध जा आम इशूज़ आहिनि, इलाही सारा इशूज़ आहिनि। आउं को इम्तियाज़ चांडियो न आहियां, आउं को छोकर ज़रदारी न आहियां, न वरी को जेका साईं जेम्स जो पुटु या को पोटो आहियां। आउं जेका ज़ुल्फ़कार चांडियो आहियां ऐं जेका सो सिंधी माण्हू आहियां, तव्हांजो सिंधी भाउ आहियां। आउं जेका सिंध जे मुख़्तलिफ़ इशूज़ ते जेका सो पंहिंजो हिकिड़ो जेका सो मौक़िफ़ रखंदो आहियां, उहो जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त उनखे थोरो अॻिते शेयर करे छॾींदा कयो, जेकॾहिं जेका सो नथो पसंदि अचे त इग्नोर करे छॾींदा कयो। दोस्तों, पाण अॼु ॻाल्हि ॿोल करियूं था पिया त जेका सो ईंदड़ चूंडुनि में जेका सो हाणे जेका टिकटूं बि जेका विरायूं वेंदियूं, पर आउं जेका एतिरो चवंदुसि त जेका सो हिन जेके साॻा चेहरा आहिनि, जेके दला आहिनि, जेका सो जिन सदाईं जेका सो सिंधी माण्हुनि खे पुठीअ में जेका शुरू जेका सो हयो आहे, उन्हनि जो जेका सो ख़्यालु कंदा कयो। ऐं जीअं तव्हां वटि अचनि वोट वठण लाइ त उन्हनि खे जेका सो आईनो ज़रूरु ॾेखारियो।